नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल बक़रा लेसन नंबर 3 आयत 11 to 16 तर्जुमो। व ऐं इज़ा जॾहिं क़ील चयो वञे थो लहुम इन्हनि खे ला न तुफ़सिदू तव्हां फ़साद करियो फ़िल अर्दी ज़मीन में क़ालू चवनि था इन्नमा बेशक नहनो असीं मुस्लिहून इस्लाह करण वारा आहियूं। अला ख़बरदार इन्नहुम बेशक इहे हुमुल मुफ़सिदून इहे ई फ़साद करण वारा आहिनि। वलाकिन ला यशउरून पर लेकिन इन्हनि खे इन ॻाल्हि जो शऊर न आहे। व इज़ा क़ील लहुम ऐं जॾहिं चयो वञे थो लहुम इन्हनि खे आमिनू ईमान आणियो कमा जीअं आमनन नासो ईमान आंदो माण्हुनि क़ालू चवनि था नुमिनु छा असीं ईमान आणियूं कमा आमन सुफ़हाउ जीअं ईमान आंदो बेवकूफ़नि यानी पाण खे अक़लमंद पिया सम्झनि ऐं ईमान वारनि खे बेवकूफ़ चई रहिया आहिनि। अल्लाह ताला इन जी इन ॻाल्हि जो जवाबु फ़रमाइनि था अला इन्नहुम हुमुस सुफ़हाउ ख़बरदार बेशक इहे ई अला इन्नहुम बेशक इहे ई हुमुस सुफ़ा इहे ई बेवकूफ़ आहिनि के जेके मुनाफ़िक़ जेके ईमान वारनि खे बेवकूफ़ पिया चवनि अल्लाह ताला फ़रमाइनि पिया त इहे पाण ई बेवकूफ़ आहिनि। वलाकिन ला यालमून पर इन्हनि खे इन ॻाल्हि जो इल्मु न आहे। व इज़ा लक़ुल लज़ीन ऐं जॾहिं मुलाक़ात कनि था उन्हनि माण्हुनि सां जिन आमनू ईमान आंदो क़ालू आमन्ना चवनि था त असां ईमान आंदो। व इज़ा ख़लो इला शयातीनिहिम ऐं जॾहिं तन्हाई में मिलनि था पंहिंजे शैताननि सरदारनि खे क़ालू चवनि था इन्ना बेशक असां माकुम तव्हां सां गॾु आहियूं इन्नमा बेशक नहनो मुस्तहज़िऊन असीं त मज़ाक़ करे रहिया आहियूं। अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम अल्लाह मज़ाक़ करे थो इन्हनि सां किन सां मुनाफ़िक़ीन सां। व यमुद्दुहुम ऐं अल्लाह ताला वधाए छॾियो हुननि खे या हुननि खे अल्लाह साईं हुननि जे रसी खे डेग ॾेई छॾी फ़ी तुग़यानिहिम इन्हनि खे इन्हनि जी सरकशी में या महून अक़ल जा जेके अंधा आहिनि। उलाइकल लज़ीन इश्तरौ दलालत उलाइकल लज़ीन इहे ई उहे माण्हू आहिनि जिन ख़रीद करे वरिती गुमराही बिल हुदा बदिले हिदायत जे फ़मा पस न रबिहत कम आई या फ़ाइदो ॾिनो तिजारतुहुम इन्हनि जे वापार इन्हनि खे या तिजारत इन्हनि खे को फ़ाइदो न ॾिनो न कम आई वमा ऐं न ई कानू हुआ उहे या आहिनि इहे मुहतदीन हिदायत पाइण वारा। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।